अहम वाक़े के बारे में जो ॿुधी ऐं ॾिसी जेको आहे सो तव्हांखे इंतिहाई पसंदि भी ईंदो ऐं तव्हांजूं अखियूं भी खुली वेंदियूं त इहो वाक़ियो छा हुयो। दोस्तो इहो वाक़ियो आहे जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडे के बारे में। खोड़ सारा वीडियो मौजूद आहिनि यूट्यूब ते, तव्हां सर्च कंदो त हिननि में इख़्तिलाफ़ कीअं थियो। दोस्तो शैतान माण्हू हर दौर में हूंदा आहिनि, चाहे अॼोको दौर 2025 हुजे या पोयों दौर 2065 वारो हुजे। त दोस्तो शैतान माण्हू हर किथे हूंदा आहिनि। पोइ हिननि खे ॿिन्हिनि खे जेको आहे सो हिकु कलाम कापी करण जे तहत माण्हुनि चोरे करे जेको आहे सो अॻिते पोइते कयो। लेकिन जलाल चांडियो दिलि जो रहम माण्हू हूंदो ऐं दरगुज़र करण वारो माण्हू हूंदो। जलाल चांडियो झेड़नि ॿेड़नि जो शौक़ीन न हुयो ऐं इन्हनि में न पवंदो हुयो। दोस्तो जलाल चांडियो उर्स चांडे हिकिड़ो कलाम गायो। अली हसन बबर शाइर हुयो, उन जो कलाम हिकिड़ो जॾहिं उर्स चांडे गायो त उर्स चांडे जीअं गायो त उन खां पोइ वरी चंद ॾींहंनि खां पोइ जॾहिं इहो कलाम ॾाढो मशहूरु थियो त पोइ महफ़िलनि में जलाल चांडियो वेंदो हुयो। त पोइ जलाल चांडे खां बि इहा फरमाइश कई वई त भाई इहो कलाम तूं बि गा। पोइ जॾहिं जलाल चांडे बि इहो कलाम गायो त पोइ उर्स चांडे वटि कुझु माण्हू शैतान भॼंदा विया ऐं इहो कलाम जेको आहे सो उर्स चांडे खे वञी ॿुधायूं त भाउ हे ॾिस हाणे जलाल चांडियो तुंहिंजी कापी पियो करे ऐं जलाल चांडियो तुंहिंजा जेको आहे सो ॻायल उहे गीत जलाल चांडियो बि ॻाए पियो। त पोइ अहिड़े तरीक़े सां उर्स चांडे खे बि बरगलायूं ऐं जलाल चांडे खे बि वरी ॿिए पासे बरगलाइनि पिया त भाउ तुंहिंजो शागिर्दु आहे ऐं तूं पंहिंजे शागिर्द जा कलाम ॻाए थो सघीं, को मसइलो कोन्हे, तूं उस्ताद ऐं तुंहिंजी इज़त कंदो, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। पोइ जलाल चांडियो चवंदो हुयो त मां ईअं न कंदुसि, हो मुंहिंजो शागिर्दु आहे ऐं मां हुन सां जेको आहे सो अॻिते पोइते करे कोन फिटाईंदुसि। त दोस्तो अली हसन बबर काछे जो शाइर हुयो ऐं अली हसन बबर खोड़ सारा गीत जेको आहे सो जलाल चांडे खे लिखी ॾिना त जलाल चांडियो उहे गीत ॻाए पियो ऐं हालांकि पढ़ियल बि कोन हो। पोइ कीअं हालांकि ज़बानी यादि कराया विया दोस्तो जलाल चांडे खे उहे गीत। ऐं जलाल चांडियो पंहिंजे शागिर्दनि जो इज़त ऐं एतिराम कंदो हुयो ऐं मुफ़्त में जेको आहे सो उन्हनि खे मौसीक़ी सेखारींदो बि हुयो, रहाश जो बंदोबस्तु बि कंदो हुयो ऐं खाइण पीअण जो बंदोबस्तु बि जलाल चांडे जो ई हूंदो हुयो। ऐं जलाल चांडियो सोचींदो हो त को माण्हू वञी रोज़गार सां लॻे ऐं जेको आहे सो पंहिंजो कारोबार करे मोथाजी खां जीअं बचे। त दोस्तो जलाल चांडियो हिकु अलहलोक माण्हू हुयो। हालांकि हुनजो पेशो त ॻाइणु हुयो, लेकिन हो खोड़ सारा ग़रीबनि माण्हुनि जी मदद कंदो हुयो ऐं खोड़ सारा वाक़िया बि तव्हांखे अॻु में असां ॿुधाया। जेके बेवा औरतूं हुयूं उन्हनि खे राशन पाणी वठी ॾियणु, उन्हनि जी मदद करणु ऐं जेको आहे सो न्याणियूं जेके वेठल हुयूं जिन्हनि जूं शादियूं न पियूं थियनि उन्हनि खे ॾाज ॾावण ॾियारे करे उन्हनि जूं शादियूं कराइणु, इहो बि जलाल चांडे जे कमनि में अवल तरजीह हूंदो हुयो। दोस्तो जलाल चांडियो जेके बि पैसा कमाईंदो हो राग मां, उहो जलाल चांडियो हिकु पंहिंजे घर में ख़र्च कंदो हो, ॿिए नंबर ते ग़रीब गुरबनि खे ॾेई छॾींदो हुयो ऐं ग़रीबनि जी मदद करण बि हुनजी अवलिन तरजीह हूंदी हुई। त दोस्तो जलाल चांडियो ऐं उर्स चांडे जे विच में हिकु कलाम कापी करण जे नतीजे में जेको आहे सो इख़्तिलाफ़ थिया, लेकिन जलाल चांडियो दरगुज़र करण वारो माण्हू हुयो। इहे ॻाल्हियूं बि हुननि माफ़ करे छॾियूं ऐं जलाल चांडियो जेको आहे सो हमदर्द ऐं दिलि जो सखी माण्हू हूंदो हुयो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।